मेरा दूषण काटे में हाँ बचन गाड़ी दो मुझे पता या हुसैन मुझे मुझे दो खिलाओ अली मुझे चाको चवे अरे मुझे दो खिलाएगा अरे नाज़रीन, लालू राग खां अफ़सोसनाक ख़बर शामिल करियूं था त लालू राग जे पतूजा पाड़े जो रहवासी पुरत सिकंदर अली चन्नो जो 11 साला नीगर यादे हुसैन काल शाम खां पुरअसरार नमूने गुम। वारसनि पारां नीगर जी सख़्त ॻोल्हा बावजूद खेनि पतो न पइजी सघियो। जंहिं बाद अॼु सुबुह जो गुम थियल नीगर जो तशद्दुद थियल लाश लालू राग शहर जे ॿाहिरां वार लालू राग रोड ते वाक़ियो पाणीअ जे खॾ मां हथ आयो। नीगर जे वारसनि ऐं लालू राग पुलिस पहुची लाश पंहिंजी तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ वारह तालका अस्पताल रवानो कयो। मासूम ॿार जे गले ते तशद्दुद जा निशान वाज़िह आहिनि। वारसनि बि क़त्ल जो पको शक ज़ाहिर करे छॾियो आहे। लालू राग पुलिस ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक जांच हलंदड़ आहे। मुबैना तौर क़त्ल थियल 11 साला मासूम नीगर यादे हुसैन जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ मक़तूल जे वारसनि ऐं शहरनि तरफ़ां निटिराइण उस में मक़तूल मासूम नीगर जो लाश वार लाड़काणो रोड ते रखी एहतजाजी धरणो हंयो वियो। जंहिं सबबि रोड मुकमिल तौर बंदि थी वियो। उन दौरान मक़तूल नीगर जे पीउ सिकंदर चन्नो चयो त मुंहिंजे पुट खे हिदायत लाइ बिरोही ऐं साथियुनि बेगुनाह बेदर्दीअ सां क़त्ल कयो आहे। हुन चयो त असां आला अमलदारनि खां मुतालबो था करियूं त फौरी तौर समूरे मामले जी इंक्वायरी कराए मुंहिंजे मासूम पुट जे क़त्ल में मुलविस समूरनि असल जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। मुझे बेगुनाह मारियो अथनि। मुंहिंजी कंहिं सां दुश्मनी न हुई। मां ग़रीब